ख़बर है एंटी नारकोटिक्स फोर्स तरफा भान रोड ते कार्रवाई कई वई जिन नतीजे में एक मण चर्स हथ करण की दावा कई वई है। ॻुझे इतला ते रक्षा में तलाशी दौरान 40 किलो चर्स मिलो। ANF तर्जमान तरफा यह पधराई जारी कई वई है। एंटी नारकोटिक्स फोर्स तरफा भान रोड ते यह कार्रवाई कई जिन नतीजे में एक मण चर्स हथ करण की दावा कई वई है। तफ़सील मालूम कंदासीं। इम्तियाज़ खोसो लाइन ते मौजूद है। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि? शायद हैदराबाद भरसा एंटी नारकोटिक्स फोर्स कार्रवाई कई है। उनके तर्जमान पारा पधराई जणाई दी है। उनमें उन्होंने जणायो है कि भान रोड ते ॻुझे इतला से उन्होंने कार्रवाई कई जै दौरान एक रक्षा के रोकियो वियो। रक्षा की तलाशी वरती उनजा जेके मुख्तलिफ ॻुझा खाना आहिनि रक्षा जा उन मां उन्हनि खे मुख्तलिफ लिफ़ाफ़ा हथाया। उन्हनि लिफ़ाफ़नि खे खोलियो वियो तो उनमें चर्स मौजूद हो। इन्हनि जो चवणु आहे त चर्स जो वज़न कयो वियो आहे वो लगभग 1 मण यानी 40 किलोग्राम है। उन दौरान रक्षा में सवार जेके 2 जवाबदार आहिनि हारून बुरड़ो ऐं अली गोहर बुरड़ो इन्हनि खे उन्हनि गिरफ़्तार करे हैदराबाद मुंतकिल कयो। उन खां पोइ जेको ANF जो थाणो आहे उन ते इन्हनि खिलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। तर्जमान जो चवणु आहे त ॼाणायल जेके जवाबदार आहिनि इहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मंशियात सप्लाई कंदा रहनि था। इन्हनि खे खुफ़िया इतला मिलियो त भान रोड ते रक्षा में सवार जेके 2 माण्हू आहिनि उहे मशकूक आहिनि। उन्हनि जो इन्हनि पीछो कयो। उन दौरान कार्रवाई कई। कार्रवाई दौरान इन्हनि खे गिरफ़्तार करे हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। केस दाख़िल करण बैदि इन्हनि खे लाकअप कयो वियो आहे। ANF जो चवणु आहे त लाॻापियल जेका अदालत आहे उनमें इन्हनि जवाबदारनि खे पेश कयो वेंदो। एक जवाबदार जो जेको तालुक़ु आहे खैरपुर मीरठ ज़िले सां आहे जॾहिं त ॿियो जेको जवाबदार आहे उहो शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो ॿुधायो पियो वञे। बड़ी मेहरबानी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण जे लाइ। रक्षा में सवार 2 ॼणनि हारून ऐं अली गोहर बुरड़ो के गिरफ़्तार किया वियो आहे।